बसे थी अज महबूब जी ज़ात अचे थी। सेठार सजण खुशियन जो महीनो, सेठार सजण खुशियन जो महीनो, सेठार सजण खुशियन जो महीनो, सेठार सजण खुशियन जो महीनो। सूमर वारी रात अचेती, सूमर वारी रात अचेती, सूमर वारी रात अचे थी अज महबूब जी ज़ात अचे थी। रहमत जी बरसात वसे थी अज महबूब जी ज़ात अचे थी। सलात शरीफ। एक बेरो वरी मोहब्बत ऐं ज़ौक़ सां सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बअदिज़ ज़िक्र अन्नल अर्द यरिथुहा इबादियस सालिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, हिय नूरानी महफिल फ़ख्रुल मशाइख हज़रत पीर रोशन ज़मीर सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स पाक जे सिलसिले में मल्हाई पई वञे। शान औलिया जे उन्वान सां हिन मुबारक महफिल जे रूहे रवां ऐं मीज़बान ख़ास ऐं दरबार बकरी शरीफ जे सज्जादा नशीन पीर तरीक़त रहबरे शरीयत हज़रत पीर सैयद इमामुद्दीन राशिदी मद्दज़िलुल आली जन लख मुबारक जा हक़दार आहिनि। जन पंहिंजे आबाओ अजदाद जे
ज़िक्र ख़ैर के आम करण जे लाइ, उन्हनि जी तालीमात के आम करण जे लाइ हर साल ही उर्स मुबारक जी महफ़िल सजाईंदा आहिनि। ऐं इन महफ़िल जा ख़ुसूसी सरपरस्त आला हज़रत सैयद हिज़्बुल्लाह शाह राशिदी ऐं क़िबला साईं सैयद मुनव्वर अली शाह ऐं क़िबला साईं सैयद सरदार अहमद शाह ऐं मजलिस जा मीज़बान हज़रत साईं सैयद अली अकबर शाह राशिदी ऐं सैयद मुमताज़ अली शाह, सैयद अमानुल्लाह शाह, सैयद हुसैन अली शाह ऐं प्रोफेसर साईं सैयद ग़ुलाम शब्बीर शाह बुखारी, ये सब मुबारक जा हक़दार आहिनि जन अल्लाह जे वलियन जे शान जी ही महफ़िल सींगारी ऐं सजाई आहे। ऐं वधीक मुबारक जा तव्हां हक़दार आहियो जो रात ढली वई आहे, तव्हां मुहब्बत सां हिन महफ़िल के ॿुधी रहिया आहियो। ऐं आउं मुबारक ॾींदुसि सरदार मोहतरम जनाब शाह नवाज़ खान कलोड़ो साहब के, मोहतरम अली गुल कलोड़ो साहब ऐं मोहतरम नाले मिठो कलोड़ो साहब जन हिन महफ़िल के सिंगारण ऐं सजाइण में ख़िदमत में हिस्सो रलायो आहे। अल्लाह उन्हनि जे इज़्ज़त ऐं दीन ऐं माल में बरकतूं अता फरमाईंदो। ऐं जेकी बि मुरीदीन ऐं मुतअल्लिकीन दरगाह बकरी शरीफ सां मुहब्बत रखण वारा जे हिन महफ़िल में हाज़िर थिया आहियो, अल्लाह तव्हांखे विख विख जो दुनिया आख़िरत में अजुर अता फरमाईंदो। अल्लाह वारनि सां जेका तव्हां मुहब्बत रखी आहे, सैयदन सां आले रसूल सां जेका तव्हां उल्फत रखी आहे, अल मर मन अहब, क़यामत जे ॾिहाड़े उन सां गॾु हूंदो जंहिंसां तव्हांजी मुहब्बत आहे। कंहिंजी मुहब्बत दुनियादार सां, कंहिंजी मुहब्बत माल सां, कंहिंजी मुहब्बत दुनिया जे असबाब सां, पर सुन्नियुनि जी मुहब्बत अल्लाह वारनि सां। वरी बि चओ सुभान अल्लाह। अल्लाह वारनि सां जेके मुहब्बत रखंदा आहिनि, क़यामत जे ॾिहाड़े उहे अल्लाह वारनि जे साथ में सलाड़ियल हूंदा, उन्हनि जी मईयत ऐं रिफ़ाक़त में जन्नत जा हक़दार बणाया वेंदा। छो त जन्नत जा वारिस, जन्नत जा मालिक, जन्नत जा हक़दार अल्लाह जे तरफ़ां जन्नत जा मालिक ऐं मुख्तार हिन अल्लाह जा वली। वरी बि चओ सुभान अल्लाह। अञा साईं हाफ़िज़ अली अकबर साहब तव्हांजा थक न लाथा आहिनि, फ़क़ीर तव्हांजा थक लाहींदो। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जा वली, खुदा जा दोस्त, जेकी अल्लाह जा प्यारा आहिनि, जिनखे अल्लाह पंहिंजी दोस्ती जो ताज पहिराईंदो आहे, उन्हनि खे दुनिया जूं बि इज़तूं ॾींदो आहे, उन्हनि खे जन्नत भी वरसे में ॾींदो आहे। दुनिया में इज़त आहे त अल्लाह जे दोस्तनि जी आहे, कब्र में भी इज़त आहे त अल्लाह जे वलियनि जी आहे, ऐं क़यामत जे ॾिहाड़े में उथंदा त अल्लाह जा वली ई इज़त वारा हूंदा। अंबियाए किराम जे तवस्सुल सां, अल्लाह जे नबीयन जे तवस्सुल सां जेका अल्लाह ताला पंहिंजे वलियन के इज़त ऐं शरफ ऐं शान वारी मान वारी कुर्सी अता फरमाईंदो, दुनिया जा इंसान अगी पोई मखलूक ॾिसी करे रिश्क खाईंदी, रीसूं कंदी त वाह अल्लाह जे वलियन जो शान निरालो आहे। मां नथो चवां, मुझे मदीने वारे साईं खां पुछो त वलियन जो शान छा आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
जने क्याम जो ॾियारो हूंदो ज़मीन ततल ट्रामे जी हूंदी सिज गिराठ जेतिरो कदुर मथों बीठल हूंदो इंसान इएं भुजंदा पचंदा ऐं पजरंदा जीअं फुल्ला कड़ाह में टिचकंदा आहिनि जीअं पकोड़ा तईअ में टिचकंदा आहिनि हर इंसान पंहिंजे पखर में ॿुॾंदड़ हूंदो पर उन ॾिहाड़े ते अल्लाह वारनि जो शान छा हूंदो अज मानू चवन था वली छा ॾिठो अथव वलियन वटि छो था वञो उर्स छो था मल्हायो बकरी वारा पीर तव्हांखे छा ॾींदा राशिदी बुज़ुर्ग तव्हांखे छा ॾींदा मानू एतराज़ था कनि त कलंदर वटि छा आहे भिटाई वटि छा आहे आ तोखे ॿुधायां त कलंदर जो शान छा आहे भिटाई जो शान छा आहे सोने सैयद महदी शाह जो शान छा आहे रोज़े धणी रहबर जो शान चाहे जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुनन अबू दाऊद जिल्द नंबर 3 सुफ़ो नंबर 313 ऐं रिवायत करण वारो मदीने वारे साईं जो ॿियो नंबर खलीफ़ो हज़रत सैयदना उमर फारूक राविया हज़रत फारूक आज़म तो रिवायत करे तकाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न मिन इबादिल्लाह ला उनासन माहुम बि अंबिया वला शुहदा यग़बितुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामत बिमकानिहिम मिनल्लाह जने क्याम जो ॾियारो थींदो हिकड़ा अहिड़ा इंसान उथारिया वेंदा जेके नबी न हूंदा जेके शहीद न हूंदा पर उन्हनि जे शान खे ॾिसी उन्हनि जे मान खे ॾिसी उन्हनि जे दर्जन खे ॾिसी अल्लाह जा नबी बि रिश्क कंदा त उन्हनि जे शान खे ॾिसी शहीद बि रीसूं कंदा नबी चवंदा सुभान अल्लाह असां त नबी आहियूं हे नबी बि न आहिनि पर वाह जो रब शान ॾिनो अथनि शहीद चवंदा त असां पंहिंजा सिर कटायासीं रब जे रस्ते में जानियूं फिदा कयूंसीं पंहिंजे सिर धड़ जी बाज़ी लॻाए अॼु हिन मक़ाम ते हिन दर्जे ते रब असांखे बीहारियो आहे पर वाह जो हिननि मर्दनि जो शान आहे जो शहीद बि न आहिनि पर वाह जी उन्हनि खे नूर जा मिंबर मिलिया आहिनि ख़ुदा जे अर्श जे साये में वेठा आहिनि हिननि जा चेहरा ईअं था ॿरनि जीअं चोॾहीं जा चंड चिमकंदो हुआ उन्हनि जे शान खे ॾिसी उन्हनि जे मान खे ॾिसी उन्हनि जे दर्जे खे ॾिसी अल्लाह जा नबी ऐं अल्लाह जा शहीद बि रिश्क कंदा जेॾी महिल हबीबन करीमन इहे लफ़्ज़ मुबारक फरमाया आहिनि कालू या रसूल अल्लाह तुख़बिरना मन हुम हबीबन करीमन फरमा के सहाबी अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह असां खे ॿुधायो त उहे केर हूंदा नबी बि न हूंदा शहीद बि न हूंदा पर उन्हनि जो शान अहिड़ो हूंदो जो नबी ऐं शहीद बि वाह वाह पिया कंदा हबीबा ॿुधायो उहे केर हूंदा उन्हनि जूं निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं काल हुम कौमुन तहाबू बिरूहिल्लाह अला गैरि अरहामिन बैनहुम वला अमवालिन यतआतौनहा साईं फरमाइनि था उन्हनि वलियनि जी निशानी उहा इहा अथव जो माण्हू उन्हनि सां मुहबत रखंदा बग़ैर मिट्री माइट्री जे
भी लोभ ऐं लालच जे, बग़ैर कहीं रिश्तेदारी जे, बग़ैर कहीं ॾेती नेती जे, माण्हुनि जे दिलयुनि में उन्हनि सां मुहबत हूंदी। सच ॿुधायो, बखरी वारे बुजुर्गन सां जेके मुहब्बत रखण वारा से त हूं ही आशिक आहिनि, जेके मुरीद आहिनि से त हूं ही सिर्फ़ आशिक आहिनि, पर हीअ जेका जमात सभु त मुरीद न आहिनि न। मुरीद त हूं ही पंहिंजे पीर जे दर ते वरी वरी फेरा कंदो पियो, पर हीअ जेका ख़ल्क रात ढली वई आहे पर नेणनि में निंड नाहे, अल्लाह वारनि जे शान ॿुधण जे लाइ सोणे महदी शाह जे मुहब्बत में हीअ जा मखलूक पंध करे बिस्तर छॾे आई आहे, या कहिड़ी शइ वठी आई आहे? चओ सैयदना महदी शाह जी मुहब्बत वठी आहे। न मिट्रिया न माइट्रिया, न ॾेती लेती आ, न कारोबार आ। को मुंहिंजा दोस्तो नौशहरे खां आयो आ, को मुंहिंजा दा डफरे खां आयो आ, को भिरिया खां आयो आ, को खैरपुर मीरस खां आयो आ, को कच्चे खां आयो, को पक्के खां आयो। मां बि ड्रोड़ंदो कराची खां हिते जो पहुतो आहियां। हाँ साईं फरमाइनि था, वलीअ जी इहा निशानी थव जो माण्हू उन्हनि सां मुहब्बत रखंदा। हुननि भोतारनि में वॾा वस कया आहिनि त वलीअनि जी मुहब्बत दिलयुनि मां कढनि। समझो था न, वलीअनि जी मुहब्बत माण्हुनि जे दिलयुनि मां कढण जे लाइ केॾी महिल शिरक जी फतवा, केॾी महिल बिदअत जी फतवा, केॾी महिल गुमराही जी फतवा, कई बहाना हीला ठाहे, कई आयतुनि जा ग़लत तर्जुमा करे, हदीसुनि जा ग़लत मफ़हूम बयान करे माण्हुनि खे रोकनि था त वलीअनि वटि न वञो, बुज़ुर्गनि वटि न वञो, उर्स न मल्हायो। पर जीअं था रोकनि तीअं थी मुहब्बत वधे। साईं सैयद मुनवर अली शाह के मूं अर्ज़ कयो, साईं सोने सैयद सरदार शाह के मूं अर्ज़ कयो, साईं इहो तव्हां वारो प्लाट पूरो कोन पवंदो के खुले मैदान में कयो। साईं हींअर जीअं मां आयुसि स्टेज ते त साईं जन फरमायो, साईं तव्हांजो चयो मञोसीं, हो प्लाट छॾे हेॾे टाउन कमेटी में आसीं, पर हीअ बि प्लाट पूरो कोन थो पवे। ही चाहे हर साल, मां भी केतरन सालन का अचां पियो, हर साल मोहब्बत वधे थी, माण्हू वधन था, उल्फत वधे थी, जीअं रोकण वारा रोकन था तीअं वलियन जी मोहब्बत वधे थी। आहे या न? आहे या न? जवाब ॾियो मूंखे कंडियारे वारा, मोहब्बत वधी आ या घटी आ? मोहब्बत वधी आ या घटी आ? अरे इहा मोहब्बत के जे घटाइण सां कोन घटबी, छो त मोहब्बत पैदा करण वारो पाण रब। को सांड्रो फूक ॾींदो त उन जे फूक ॾियण सां छा थो थी सघे? युरीदून लियुत्फिऊ नूर अल्लाह बिअफ़वाहिम, ये चाहिन था फूकुन सां अल्लाह जे नूर खे उझाइनि, फूकूं ॾींदा रहंदा। ही मोहब्बत वारो मचो उछामदो न, पर वधीक भड़का करे मोहब्बत हूंदा। खुदा वारने जी महफिल में अल्लाह वारा अञा आइनि, मिलाइन जे की मदनीअ सां अल्लाह वारा अञा आइनि। उहे बोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तवारूं हिने, उहे हू हक ऐं इल्लल्लाह चवण वारा अञा आहिनि। मिलाइन जे की मालिक सां अल्लाह वारा अञा आहिनि। जनी जो वेर वलियन सां तनी जे मुंहं मथां छाई,
जनी जो वेर वलियन सा तनी जे मुह मथा छाई कंधी दरिया ते मूर्ख मरण वारा अञा आहिनि मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अञा आहिनि। साईं फरमाइन था त माण्हू उन्हनि सां मोहब्बत रखंदा इहा वलियन जी निशानी ॻाल्हायो अल्लाह वारनि जी ग़ैबी मोहब्बत जो बिज छटजी वेंदो। सुठी ज़मीन बिज छटबो आहे वरी पाणी मिले त सला मोरजी अंगूर जी उथंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो ॾींहों ॾींहुं पोख भल्लु कंदी आहे जीअं पाणी मिलंदो तीअं पोख भल्लु कंदी आहे। तीअं अल्लाह वारनि जी मोहब्बत जा जेकी सला सुन्नियुनि जे सीननि में ॼमियल आहिनि जीअं महफ़िलुनि में ईंदा जीअं उर्स मल्हाईंदा तीअं उन्हनि खे मोहब्बत जो पाणी मिलंदो इहा पोख वधंदी रहंदी। मुखालिफ कुहाड़ो खणी कपण ईंदा इन मोहब्बत जे वण खे वठण ईंदा उहे पाण वठजी वेंदा। अल्लाह वारनि जी मोहब्बत ॾींहों ॾींहुं वधंदी रहंदी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बी निशानी मुझे सोने हबीब मदीने वारे साईं बी निशानी बयान फरमाई त वलियन जी निशानी इहा अथव जो इन वजूहहुम लनूरुन व इन्नहुम अला नूर। उन्हनि जा चेहरा नूर वारा हूंदा। उन्हनि जा चेहरा ॻाल्हायो अल्लाह वारनि जा चेहरा नूर वारा हूंदा। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो हो जेके वलियन खे न मञण वारा आहिनि उन जी को पुराणो को संगती हुअसि वरी असांजी सोबत में आयो त वरी हे रंग लॻी वियुसि। चए पियो साईं पाण पियो चए त यार असांजे मुंहं में का नीमक ई कोन्हे को। वियो वरी डॉक्टर वटि चई यार का अहिड़ी वाइसलीन का क्रीम ॾे जेका दिल पर साईं थो लॻाए जेका सजण साईं थो लॻाए जेका बखरी वारा पीर था लॻाइनि जिन जा मुंहं चिमकनि था पिया अहिड़ी का क्रीम का वाइसलीन सही त असांखे बि ॾे। चई बाबा वाइसलीन जी हिते ॻाल्हि ई कोन्हे। इन वजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूर। हे नूर रब्बानी आहे जेको वलियन जे चेहरे में अल्लाह पाण पैदा कंदो। नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे। नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे। मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे। मुस्तफा वालों के हश्र में उनकी शफात के हवाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। हम गुनहगारों को नूर आंखों में तो चेहरों पे बी निशानी अल्लाह वारनि जी उन्हनि जा चेहरा नूरानी हूंदा। ॻाल्हायो उन्हनि जा चेहरा। ऐं टी निशानी ला यखाफून इज़ा खाफन नास वला यहज़नून इज़ा हज़नन नास। जॾहिं माण्हू ख़ौफ़ वारा थींदा जॾहिं माण्हुनि खे डपु थींदो पर उन्हनि अल्लाह वारनि खे को ख़ौफ़ हूंदो ई कोन। जॾहिं माण्हू गमगीन थींदा पर अल्लाह वारनि खे को गम हूंदो ई कोन।
मानू परेशान हुंदा, को माल जेला, को पैसे जेला, को मानी जेला, को रोटी दाल पानी जेला, केंते कर्जवा, केंते मर्जवा, केंखे बीमारी आ, केंखे मुश्किल आ, मानू हर को परेशान में वेढ़ल वकोड़ला, पर वली जी निशानी इहा है जो उन्हें के को गम हुंदो ही को। मुझो सोहणो पीर दस्तगीर बगदाद वारो साईं नचे व सुभान अल्लाह। गौसे आजम सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमाइन था त जेकने सारी दुनिया जा मर्द मुझा पुत्र थी वजन, सारी दुनिया जू औरतूं मुझू न्याणियों थी वजन, जमीन ड्रामे जी थे, साओ सल्लो पैदा न थी सके, रुपए में हिकड़ो दाणो कणक जो मिले, रुपए में हिकड़ो दाणो कणक जो मिले, अयाल एडो हुजे, सजी दुनिया जा मानू मुझो अयाल थी वजन, जमीन ते साओ सल्लो पैदा थी न सके, पर मुखे कसम रब जी जात जो त मुखे गम न थींदो, परेशानी न थींदी, हेतरे अयाल के कीअं खाराईंदुस, किथों खाराईंदुस, मुखे पक्का त मुझो रब सभिनी जी रोजी पींदो। कंडियारे वारा तू परेशान नहीं, हीर मानी खाई वेठो ही तो सुभाणे जी गणती लगी पई थई तो सुभाणे छा खाईंदुस। मुझा दोस्तो वली जी निशानी या है 100 मानू 1000 मानू लख मानू अचन उनन जे दस्तरखान ते नंगर हलंदो पियो, खोट थींदी कोन, गम परेशानी थींदी कोन। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। पो मदीने वारे साईं या गाल बयान करे, पो कुरान जी आयत पढ़िया, साईं फरमाइता अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार बेशक जेके अल्लाह जा दोस्त हिन न इनन के खौफा न इहे दुखारा थींदा। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत मौला अली शेरे खुदा रदी अल्लाह ताला नो का पुछ त वली जो शान छाहे ऐ वली जी निशानियूं छाहे। अब पैसा न तुझी मोहब्बत कबे बस बुद्ध वेही रुए गाल। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। तफसीर कुर्तबी वारो हजरत मौला अली शेरे खुदा का रिवायत वाने इन्ने आयत सगोरी जेठा सैयदना हैदर करार मौला अली मुश्किल कुशा जेको सारी कायनात जे वलियन जो सरदार जेके विलायत मिलंदी आ उन्हें जे सर्टिफिकेट ते सही करण वारो हजरत मौला अली शेरे खुदा। नचई सुभान अल्लाह। कदें इए थींदो आ जो के वली जे रूहानी तरबियत सोने दस्तगीर जे हथ मिलंदी आ। गौसे आजम उन जी तरबियत करे, दस्तावेज लिखी उन जे विलायत जो, पीराने पीर दस्तगीर उन जे विलायत जो चिठो लिखी उन वली के मौला अली जे दर ते पेश कंदो आ। हैदर करार जे ते नजर करे उन के विलायत जो ताज मिली वेंदो।
असां जो रहबर अली अलिया दिलुन जो दिलबर अली अलिया असां जो मुर्शिद बुध हजरत हैदर करार खां पुछ त वली जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि वली चइबो छा खे आ साईं फरमाइनि था त औलिया अल्लाह कौमुन सिफरुल वजूह मिन सहर वली जी पहिरीं निशानी इहा अथव जो रब जी इबादत में जागंदे जागंदे उन्हनि जा चेहरा फिका बणजी वेंदा उन्हनि जा चेहरा घणे ओ जागे जे करे रातुनि जे जागण जे करे उन्हनि जे चेहरनि ते जागण जा आसार तव्हांखे नज़र ईंदा खल्क सुम्ही पवंदी आहे पर अल्लाह जा बाना पंहिंजे नरम गरम बिस्तर खे छॾे अल्लाह जे दर ते मुसले खे आबाद करे वेंदा आहिनि। हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वलिया उन जी घर वारी भी वलिया आरिफा कामिल बानिया मुझा दोस्तों रात थींदी आ हजरत हबीब अजमी तहज्जुद जेला उथे तो घर वारी के उथारींदो आ ओ घर वारी उथी प्रिय के परचाइण जो वेलो अची वियो आ केडी मल वरी बीबी साण अव्वल उथंदी आ त हजरत हबीब अजमी के उथारींदी आ पर उथारण जो अंदाज केड़ो हुंदो आ किताब लिखन था त बीबी साण पंहिंजे घर वारे के चवे थी ओ हबीब उथ रात ढली वई सालहन जा काफला निकरी विया असां रहजी वियासी पंथ परा हुआ मंजिल ड्रखिया अल्लाह जे हुजूरी में पेश थियणो आ हबीब निंड जो वक्त नाहे उथी पिरिय के परचाइण जो वेलो अची वियो आ पो बीबी साण भी रोंदी आ त हबीब अजमी बि ओछंगारूं ॾेई ज़ारो ज़ार रोंदो आ साण अर्ज़ थी करे तो मुंहिंजा वर उथी जो पिरिय के परचाइण जो वेलो अची वियो आ सालिहन जा काफ़िला निकिरी विया असां रहिजी वियासीं नवे हिजवे सली ससुई सफर जो तुर्त करसायो सिखो उथी पहुंच प्रियन के अग्या के जी वंजन कायो अग्या सख्तियों सुजन पर जूं पटन में थो खपे पानी अखियुन जो आब उञला है सियाणन इए असमझायो अखियुन जो आब उञला है सियाणन इए असमझायो मुझा दोस्तों उहे अल्लाह जबाना रातियों जागी गुजारींदा आहिनि पो दुनिया उन्हनि जा उर्स भी मल्हाईंदी आ दुनिया उन्हनि जे दर जी सलामी भी हूंदी आ छो त सारी रात जागी जन पड़ी सुबहान उन्हनि जो अब्दुल लतीफ चए मिट्टी लधो मान कोड़िए कन सलाम अचो आतण उन जे अज बच्चे बच्चे में सोने सैयद महदी शाह जी तवारा हर मुरीद गैर मुरीद अल्लाह जे वली जी वाखाण करे रहियो आ ॿुधी रहियो आ या ठरी रहियो आ पर उन्हें वली जी मुझा दोस्तों तारीख़ पुछी ॾिसंदे त उन्हनि जूं रातियूं कीअं गुज़रियूं उन्हनि जा ॾींहं कीअं गुज़रिया हुया हज़रत मौला अली फरमायो त वली जी पहिरीं निशानी रात जो जागण रात दा जागण औखा होंदा रात दा जागण औखा होंदा एक जागदा सख्त बीमार राती एक जागदा चोर ते संत
एक जागदा पहरेदार राती एक जागदा इश्क दी मर्ज वाला बिया जागदा यार राती वारिस शाह सब गल्लां सच्चियां एक जागदा परवरदिगार राती मुझा दोस्तों दुनिया सुमंदिया अल्लाह जबाना नेणन जी निंड फिटाए पंजे प्रिय के परचाण जे ला वेही जिक्र जूं लोलियूं ॾींदा आहिनि ॿोलियूं ॿोलींदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा पढ़ो ला इलाहा हजरत मौला अली फरमाइन था त बी निशानी वली जी इहा हूंदी अथव जो उन्हनि जी नज़र इबरत वारी हूंदी आहे जंहिं शइ खे ॾिसंदा इबरत पिराईंदा हर शइ में ॻूढ़ी नज़र सां ॾिसंदा उन मां सबक पिराईंदा इबरत पिराईंदा अल्लाह जे मखलूक खे कुदरत जे कारखाने खे ॾिसंदा उन मां इबरत पिराईंदा इहा वलीअ जी निशानी आहे असां दुनिया में हलूं था ॾिसूं था पर को दिल में असर नथो थिए सिज जो लहण ऐं उभरण रातियुनि मां ॾींहं थियण ॾींहंनि मां रातियूं बणजण सियारे मां उन्हारो उन्हारे मां सियारो हवाऊं घुलण केॾीमहिल ॿुट घुटा ही केर थो निज़ाम हलाए अल्लाह जा वली गौर कंदा आहिनि वयतफक्करून फी ख़ल्क़ि समावाति वल अर्द अल्लाह जा दोस्त ज़मीन ऐं आसमान जे तख़लीक़ में फ़िक्र कंदा आहिनि गौर फ़िक्र करे अल्लाह जी मोहब्बत पंहिंजे सीने में जागुज़ीन कंदा आहिनि अल्लाह जी मोहब्बत में उन्हनि जा क़ल्ब उन्हनि जा बातिन मुनव्वर बणिजी वेंदा आहिनि या अल्लाह जे वलीअनि जी निशानी हूंदी आहे ऐं साईं फरमाइनि था त बुख जे करे उन्हनि जा पेट बुखारा ऐं उञ जे करे उन्हनि जा चपड़ा खुश्क थी वेंदा आहिनि केॾीमहिल रमज़ान जा रोज़ा केॾीमहिल ज़ुल्हज शरीफ़ जा रोज़ा त केॾीमहिल मुहर्रम जा नफ़ली रोज़ा सूमर जो ॾींहुं रोज़े में ख़मीस जो ॾींहुं रोज़े में इहे रोज़ा रखंदा इबादत कंदा अल्लाह जी बंदगी कंदा जीअं जीअं बंदगी कंदा वेंदा तीअं तीअं अल्लाह जो कुर्ब वधीक माणींदा वेंदा हजरत मौला अली फरमाइन था त पोइ इहे बाना जॾहिं अल्लाह जे ख़ातिर नेणनि जी निंड फिटाए पाण तन तसो रखे करे मन बुखियो रखे करे ऐं अल्लाह जी इबादत ऐं बंदगी फरमा बरदारी करे पंहिंजे रब खे रिझाईंदा आहिनि पोइ इन्हनि जो शान आहे त ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून न इन्हनि खे ग़म हूंदो न ॾुख हूंदो न दुनिया जी परेशानी न आख़िरत जी परेशानी सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत इमाम तबरी थो रिवायत करे त ला खौफुन अलैहिम जा मुराद आहे उन्हनि खे पंहिंजे जान जो को खौफ न हूंदो न दुश्मन जो खौफ न सियारे जो खौफ न उन्हारे जो खौफ न ॾुकर जो खौफ न सुकर जो न ॿोॾ जो खौफ कंहिं चीज़ जो पंहिंजे सिर जे लाइ खौफ न हूंदो वलाहुम यहज़नून ऐं उहे ॾुखारा न थींदा तबरी थो बयान करे त उन ॾुखारनि न थियण मजा मुराद आहे पंहिंजे औलाद जे बारे में पंहिंजे नस्ल जे बारे में बि उहे कॾहिं ग़मगीन न थींदा छो त अल्लाह जे वलीअनि जे औलादनि खे बि अल्लाह नवाज़ींदो आहे वलीअनि जो औलाद अल्लाह जे प्यारनि जो औलाद उन्हनि जा पुट पोटा पड़पोटा उन्हनि जो नस्ल उन्हनि जे 7 पीढ़ियुनि ताईं 70 पीढ़ियुनि ताईं अल्लाह ताला उन्हनि जे नस्ल खे बि नवाज़ींदो रहंदो आहे कुरान मजीद में रब्बे ज़ुल जलाल जब नबी सगोरा या हजरत मूसा अलैहिस्सलाम नबिया बाज रिवायतुन में हजरत खिज़र चेला नबूवत जो भी लफ्ज अचे थो त बाज चयो त वलिया बहरहाल हिकड़ो त पक्को पुख्तो नबिया ॿियो नबिया या वलिया जेॾीमहिल इंताकिया जे शहर में अचनि था त हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमायो खिज़र खे हा हजरत खिज़र अलैहिस्सलाम फरमायो मूसा अलैहिस्सलाम खे त हीअ दीवार खणणी आहे ही भित ठाहिणी आहे चईसीं भित छाजे लाइ था ठाहियो पाण फरमायूं त हिन
भित जे हेठों यतीम बच्चन जो खजानो पूरियल आहे इनखे मता को ॿियो खणी वञे या भित ठाहे ऐं इन खजाने के महफूज करणो आहे जीअं को वेरी को दुश्मन को ओपरो माण्हू इहो खजानो खणी न वञे। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम का मूसा जो पूछे त सही तव्हां जो कहिड़ो लाचार पियो आहे जो तव्हां जो इन्हनि यतीमन सां छा वञे जो तव्हां इन्हनि जे दीवार खे ठाहियो था। पाण फरमायो त कान अबू हुमा सालिहा हिननि यतीमन खे नथो ॾिसां पर हिननि जो अबो अमड़ सालिह हुया। ॻाल्हायो हिननि जो अबो अमा सालिह हुया। लिखनि था त उन्हनि जी 7वीं पीढ़ी में इन ॿिन यतीमन जी 7वीं पीढ़ी में मथे हिकिड़ो अल्लाह जो वली थी गुज़रियो हुयो। उन वलीअ जे करे उन्हनि जी 7वीं पीढ़ी खे अल्लाह ताला जल शानू पंहिंजे प्यारनि जे ज़रिए उन्हनि जे खज़ाने जी हिफ़ाज़त पियो करे। मुझा दोस्तों जेके अल्लाह जा वली आहिनि उन्हनि जे नस्लनि जे मथां बि अल्लाह जी निगाहे करम हूंदी आहे। उन्हनि जे औलादनि खे पोटरा पड़पोटरा तड़पोटरा सुकड़ पोटरा उन्हनि जे मथां बि रब जूं रहमतूं वसंदियूं आहिनि। मुझा दोस्तों ला वला हुम यहज़नून मजा मुराद तबरी जो बयान करे त उन्हनि जे औलादनि जे बारे में बि उन्हनि खे खौफ न हूंदो गमगीन न हूंदा उन्हनि जे औलादनि खे बि क़यामत ताईं रब नवाज़ींदो रहंदो। ऐं वलियन जो औलाद अल्लाह वारनि जो औलाद उन्हनि जे मथां उन्हनि जे वॾनि जी निगाहे करम हूंदी आहे। अब हेॾे ध्यानु कजो हिकिड़े वलीअ जो नस्ल 7 पीढ़ियुनि ताईं या 70 पीढ़ियुनि ताईं उन्हनि ते वलीअनि जी नज़र हूंदी आहे पर जेके ख़ुदि मदीने वारे साईं जी आल हुजनि महबूब जी आल हुजनि हुजूर जा अहले बैत हुजनि त उन्हनि जे मथां ख़ुदि मदीने वारे मीर जी नज़रे करम हूंदी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक हज ते वियो आहे। अब हज जो महीनो बचे तो पियो रब शल असां सभिनी खे हज मबरूर नसीब करे। रब शल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दरबार जो दीदार नसीब करे। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक अल्लाह जो कामिल वली हज ते वियो आहे। चे तो हज जो अहम रुकन आहे हिकिड़ो मैदान अरफात ते बीहण ऐं ॿियो अहम रुकन आहे तवाफ़ इफ़ादा या तवाफ़ ज़ियारत। इहो हज जे फर्ज़नि मां हिकिड़ो फर्ज़ आहे। चे तो तवाफ़ इफ़ादा करे ऐं बैतुल्ला शरीफ मस्जिदुल हराम में हीअं सुम्ही पियुसि निंड अची वई ख्वाब में ॾिसां थो त आसमान तां मलाइक लथा हिकिड़ो फ़रिश्तो पियो चए त अदा हेल घणनि माण्हुनि हज पढ़िया त ॿिए मलाइक चयो त हेल 6 लख माण्हुनि हज पढ़ियो। घणनि माण्हुनि 6 लख माण्हुनि हज पढ़ियो। वरी फ़रिश्ते पुछो त भला घणनि जो हज क़बूल पियो त उन पहिरें फ़रिश्ते चयो त हिकिड़े जो बि हज क़बूल न पियो। हिकिड़े जो बि हज क़बूल न पियो। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त मूंखे ॾाढो गम थियो ॾाढो ॾुख थियो त ही माण्हू जेके डूंगर डोरे जबल झागे प्यादल पंध उठन ऐं घोड़नि जी सवारी करे दुनिया जे मुल्कनि खां हिते पहुता हिकिड़े जो बि हज क़बूल न पियो। मूंखे ॾाढो गम थियो। तेसी हिकिड़ो टियों फ़रिश्तो आसमान तां लथो उन चयो मुबारक हुजे सभिनी जा हज रब क़बूल करे छॾिया। तो पहिरियां जेके 2 फ़रिश्ता हुया उन्हनि पुछो त भला जे क़बूल पिया त कहिड़े सबब जे करे उन फ़रिश्तो जेको हाणे लथो हुयो उन चयो त दिमश्क जे शहर में अली बिन मुआफ़िक नाले हिकिड़ो मोची रहंदो आहे। उन अली बिन मुआफ़िक जे सदके रब 6 लखनि हाजुनि जा हज क़बूल करे छॾिया ऐं उन माण्हू खे घर वेठे रब 6 लख हजनि जो सवाब ॾेई छॾियो आहे।
शुक्राने जो नफिल अदा के मौला कंहिंजे सदके कबूल त कयई कंहिंजे मुहाबे कबूल त पिया हाणे दिल में शौक़ थियो त गोठ न वींदुसि घर न वींदुसि इन मर्द जो वञी दीदार कया जंहिंखे घर वेठे 6 लख हजन जो सवाब मिलियो आ जंहिंजे सदके हिननि 6 लखनि जा हज रब कबूल कया जदो हज जे मनासिक खां अहकामन खां वांदो थी गोठ न वियुसि सिधो मुल्क शाम दिमश्क जे शहर में रवानो थियुसि जॾहिं दिमश्क में पहुतो आहियां पुछा कयम अबा अली बिन मुआफिक नाले को बुजुर्ग को वली को अल्लाह वारो केर न ॿुधाए भाई हिते त कोई अल्लाह वारो बुजुर्ग असां के कोन सुझे जेखा पूछे केर भी जवाब न दे बोलींदो रहियो दिमश्क जो गलियों घिटियों पुछाईंदो रहियो आखिर हिकड़े मानू चयोसे अदा अली बिन मुआफिक नाले बुजुर्ग वली त को कोने हिकड़ो अली बिन मुआफिक नाले मोची आ जुतियुन गंढण जो कम कंदो आ वो अली बिन मुआफिक मोची सो सुझे तो जी भला उन्हें सा मुके मिलाए वठी वियुसि दिमश्क जी बाजार जे फुटपाथ ते वेठो आ वो जुतियुन गंढण जा औजार खयूं तडड़ी विछायूं वेठो आ वनी मिलियुसि अदा मुंहिंजो नालो अब्दुल्ला बिन मुबारक आ मक्के मजा आयो आहियां तुंहिंजो मेहमान बणजी आयो आहियां जे मेहमान भली करे आयो उहा तडड़ी वेढ़ई वो सामान वेड़े गोथरी में विधई मेहमान के वठी घर वियो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त मूं सोचो त वडो आबिद हूंदो रातियूं जागंदो नफिल पढ़ंदो इबादत कंदो रात रहियोसि ॾिठुम त सोमाणी पड़ी सुम्ही पियो त वरी फजर ते उथियो इबादत इन जी मूं घणी न ॾिठी मूं हिन में वॾी का रियाज़त भी न ॾिठी बस फराइज़ अदा करे पियो अल्लाह जा अहकाम फर्ज़ी हद ताईं अदा करे पियो हिकड़ो ॾींहुं रहियुसि ॿियो ॾींहुं रहियुसि टियों ॾींहुं रहियुसि पर मूंखे अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि नज़र न आई आख़िर मूं चयोमांसि अदा मूंखे हाल त वठि मां आयो छो आहियां चईं ॿुधाए अदा कहिड़ो हाल अथई चईं ॻाल्हि इहा आहे त तो बुधाए त को चंगो कम को नेकी जो कम त हेल साल को न कयो आ कि छो तो पुछी कि गाल ही आ त मूं हिया मक्का मुकर्रमा में हज दौरान ही ख्वाब ॾिठो हुयो मां इन जे करे तुंहिंजे ज़ियारत जे लाइ पहुतो आहियां हाणे ॿुधाए में इबादत जूं ज़ुहद तात जूं त निशानियूं मूंखे नथियूं मिलन भला अहिड़ो को तो चंगो कम कयो हुजे जिते राणो राज़ी थी पियो आ चे तो हा मां इन राज़ जी कंहिंखे ख़बर न हुई पर जे पुछी थो त मां तोखे ॿुधायां थो मूंखे साल थी विया हज जी दिल में ॾाढी तांघ हुई हज जो वॾो इश्तियाक हुयो पर मिस्कीन माण्हू घर में कुझ बि नाहे जो हज ते वञी सघां पंजे बच्चन जे गुज़र सफ़र जे लाइ जूतियूं ॻंढींदो आहियां पेट पालींदो आहियां बच्चन खे खाराईंदो आहियां मूं वटि पैसो न हुयो पर सिक में सिकंदो रहियुसि ज़िंदगी गुज़री वई पोइ उन हलाल कमाई मंझां मां रुपयो 2 रुपया बचाईंदो वियुसि बचाईंदे हेल साल मूं वटि एतिरा पैसा गॾु थिया जो मां हज जी तयारी जे लाइ क़ाबिल बणिजी वियुसि एतिरो मूं वटि पैसा गॾु थी विया पोइ जेको काफ़िलो दिमश्क मां हज जे लाइ निकिरे पियो उन काफ़िले वारनि खे नालो लिखायुमि अदा जॾहिं हज ते वञो त मूं फ़क़ीर खे बि गॾु वठी वञिजो जियां जियां हज जा ॾिहाड़ा वेझो पिया अचनि मुंहिंजी सिक वधंदी वञे इश्क वधंदो वञे त कॾहिं उहे ॾिहाड़ा थींदा जो हली हज अदा कंदुसि कॾहिं ॾिहाड़ा थींदा जो मदीने वारे जो दीदार हली कंदुसि जॾहिं अयाम हज करीब अची विया हाणे काफ़िले जे निकरण में बाक़ी के चंद ॾींहं रहिया हुया हिकड़ी रात जो टाइम हुयो दिमश्क जे घिटीअ मां वञा पियो त हिकड़े घर मजा नंढड़न बचड़न जे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो ॿारड़ा नंढड़ा रोअन पिया
आवाज समझा पियो न्याणियुनि जो आवाज पुटड़नि नंढड़नि जो आवाज रोअण जो पियो अचे ऐं कुन्ने में जी पत्थर में डोई हलाइजे त पत्थर कुन्ने में खड़कंदा आहिनि ये पत्थरन जो खड़को भी बुधण में पियो अचे ॿारड़ा रोहन पिया चवन पिया अम्मा असां के मानी छो नथी खाराई अम्मा जो टियों ॾिहाड़ो आहे असां बुख ते वेठा आहियूं ऐं माई जो आवाज़ पियो अचे बच्चा इझो थी मानी तैयार थिए गम न कयो ॿार रोहन पिया ऐं कुन्ने में पत्थर खड़कन पिया मां समझी वियुसि त शायदि ही बचड़ा यतीम आहिनि जन वटि खाधे जी शइ न आहे बीही रहियुसि ॿारनि जो रोअण ॿुधुमि उन्हनि जे माउ जूं दिलदारियूं ॿुधमि दर खड़कायुमि मूंखे अंदरों औरत जो आवाज़ ॿुधण में आयो बाबा केरा जे असां यतीमनि जो दर खड़कायो आहे केरा चे असां गरीबन जो दर खड़कायो आ मूं चयो अम्मा ॿुधाए ही बच्चा छो था रोअन ही छाजे करे बचड़न जे रोअण जो आवाज़ अची रहियो आ माई चवण लगी ओ पुछण वारा मां मिस्कीन सैयद ज़ादी आया आले रसूल आया मुझो वर गुज़ारे वियो आ ही मुझा बच्चा यतीम आहिनि मुझे पाड़े वारन के असां जी संभाल न लधी आ के असां जी परघोर न कई आ के असां जी खबरचार न वरती आ मां पर्देदार न्याणी घर खां ॿाहिरि न निकिती आहियां कॾहिं बि पंहिंजो जिस्म ॿाहिरि मूं घर खां न कढियो आ मां पर्देदार घर में वेठल हिन बच्चन के मां दिलासा दिलदारियों पई ॾियां कुन्ने में पत्थर विधा अथमि बच्चा रोई रोई नेठ सुम्ही पवंदा नेठ निंड अची वेंदनि अॼु टियों ॾिहाड़ो आहे असांजो लंघण ते ईअं गुज़र पियो थिए पर कंहिं बि असांजी संभाल न लधी आहे हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक खे ॿुधाए थो सही जॾहिं मूं उन सैयद ज़ादी जी इहा ॻाल्हि ॿुधी मुंहिंजे अखियुनि में ज़ार ज़ार ॻोढ़ा अची विया रोअण अची वियो मूं दिल में सोचो त मां हज ते संभरियो आहियां ऐं हे आले रसूल मिस्कीन बचड़ा बुख ते हुजन छो न मां इहे पैसा आणे हिननि सैयदनि जी ख़िदमत कयां मां वियुसि जेके पैसा हज जे लाइ गॾु कया हुयमि उन पैसनि मज़ा अटो वरितुमि चांवर वरितुमि घर जो सीधो सामान वरितुमि बचड़नि जा कपिड़ा लटा वरितुमि पोइ खणी आयुसि अचे दरवाज़े ते उहे पेश कयमि मूं चयो त ओ जी जल अम्मा ही खाधे जो सामान ही कपिड़ा आहिनि ही क़बूल फरमायो जेॾीमहिल मूं उहे ॾेढी ते रखिया उहे बचड़ा उन्हनि जो आवाज़ अंदरों अचण लॻो त अम्मा यो केरा जन असां मिस्कीननि जी संभाल लथी आहे मां चवण लॻी त बच्चा को त अल्लाह जो बानो आहे जंहिं असांजी संभाल लथी आहे बचड़ा था चवनि अम्मा असां तेसी मानी न खाईंदासीं तेसी कपिड़ा न पाईंदासीं जेसी नाने मुहम्मद करीम खां इन माण्हू खे बदिलो न वठी ॾियूं फरमाए थो त मां वेही रहियुसि त बचड़ा जीअं रोअण ॿुधो हाणे चएसि खिलंदा न तेसी ताईं हिन गलीअ मां न वेंदुसि मां वेही रहियुसि बचड़ा जेॾीमहिल मानी तयार थी वई पोइ उन्हनि खाधी उन्हनि जे खिलण जो आवाज़ ॿुधुमि पोइ मां मोटी आयुसि पोइ इन राज़ जी कंहिंसां ॻाल्हि न कयमि पोइ जेॾीमहिल काफ़िलो रवानो थियो माण्हुनि चयो अबा हल त हलूं हाणे हज ते हलण जो वक़्तु अची वियो आहे मूं चयो तव्हां भली वञो मां हेल नथो वञी सघां माण्हू ताना ॾियण लॻा अबा हज ते वेंदा बख़्त वारा हे बदबख़्त कीअं वेंदा जीअं माण्हू ताना ॾियनि मां अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े सॾड़ो करे चयो मुंहिंजा मौला मूं ॿियो त को कमु न कयो आहे तुंहिंजे नबीअ जे आल जी इज़त सुञाती आहे ए मुंहिंजा मालिक करीम तूं मूंखे हज जो सवाब अता करी त तुंहिंजे खज़ाने में कमी आहे कान चए थो ईअं रोंदे रड़ंदे रातियूं ॾींहं गुज़रनि पिया हिकिड़ी राति सुतो पियो आहियां त मदीने वारे मीर जो दीदार नसीब थी वियो साईं फरमाइनि था और याद
तोखे सीने सा लाया, तोखे भाकुर पाया, जो तो मुझे बच्चन जी संभाल लधिया, तो मुझे आल जी इज्जत कया। अल्लाह अल्लाह हबीबन जंहिंखे भाकुर पातो तो समझो था उनजा छा मकाम ऐं दर्जा उनखे मिलिया हूंदा। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए तो तोखे मुबारक हुजे जो घर वेठे तोखे छलक हजन जो सवाब रब ॾेई छॾियो आहे, ऐं तुंहिंजो इहो अमल रब खे अहिड़ो वणियो आहे जो घर वेठे तोखे तुंहिंजे सदके हुननि 6 लख हाजन जा हज बि रब क़बूल फरमाया आहिनि। मुझा दोस्तो वला यहज़नून, अल्लाह जा बाना अल्लाह जा वली गमगीन न थींदा आहिनि। गमगीन थियण मजा मुराद पंहिंजे औलाद जे बारे में गमगीन न हूंदा आहिनि, जो औलादनि जे मथां बि पंहिंजे अबे अम्मा जी नज़रे करम हूंदी आहे। ओ मुझा दोस्तो आले रसूल हुजे के वली जो औलाद हुजे उन्हनि जी इज्जत कंदा कयो, उन्हनि जो एहतराम कंदा कयो, जो उन्हनि जी इज्जत जे सदके अल्लाह तव्हां जी भी इज्जत वधाए छॾींदो। कुतुब आलम हजरत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा त संदन मुर्शिद हजरत पीर कुरैशी करीम रहमतुल्लाह अलैह हिकड़े ॾियारे वेठा हुजन, मुरीदन जी मजलिस लगी पई हुजे, हिकड़ो माण्हू आयो जेको ॾाढी कूड़ हुजे, घोड़े ते चढ़ी आयो। हजरत पीर कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैह उथी बीठा, उन्हें जे घोड़े जी महार पाण वरतऊं, उन्हें के वठी अचे पंहिंजी मसनत ते वेहारियूं ऐं उन्हें के मानी पंहिंजे हथनि सां खारायूं, उन जी ख़िदमत कयूं। वञे पियो त उनखे नज़रानो पंहिंजे खीसे मां कढी ॾिनो। जीअं पंहिंजे मुर्शिद जी इज्जत ऐं एतराम कबो आहे ईअं उन माण्हू जी इज्जत कयूं। जेॾीमहिल उहो रुख़सत थी वियो त पोइ मुरीदनि मां कंहिं पुछो त साईं क़िबला हे तव्हां इन माण्हू जी एॾी वॾी इज्जत कई, एॾो वॾो एतराम कयो, इहो माण्हू हुयो केरु? पाण फरमायूं त ही माण्हू जेको आयो हो इहो हज़रत बाबा फरीदुद्दीन गंजशकर जे औलाद मंझां हुयो। जेॾीमहिल ही मूं वटि पहुतो त हज़रत पीर कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैह खे कशफ आयानी थींदो हो, यानी अखियुनि सां अल्लाह जे वलीअ जी दीद इहा खुलियल हुई जो सवे महलनि वारी शइ बि इते पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वठंदा हुया। हिकिड़ो हूंदो आहे कशफुल कुबूर, ॿियो कशफ सुदूर, टियों हूंदो आहे कशफ आयानी वलीअ सगोरा। जॾहिं इहा कशफ जी नज़र खुलंदी आहे, वेठो भली के हिकिड़ी जाइ ते हुजे पर सारी धरती उन्हनि जे निगाहुनि जे साम्हूं ईअं अची वेंदी आहे जीअं तरीअ ते सरिहं जो दाणो रखियल हुजे। हजरत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था तो हजरत अजीजान अली रामी तनीमी गुफ्तंद कि दुनिया दर नजरे ई ताइफा चू सुफरास्त व मामी गोएम चू रुए नाखनस्त व हेच चीज अज नजरे ऐशा गायब नेस्त। अल्लाह वारन जे अॻियां दुनिया ईअं हूंदी आहे जीअं आंगुर जो नेह नचेव सुभान अल्लाह। आंगुर जे नेह के जीअं माण्हू ॾिसंदो आहे वलीअनि जे लाइ सॼो जग जहान ईअं अल्लाह ताला ज़ाहिर करे ॾींदो आहे। हज़रत कुरैशी करीम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जेॾीमहिल ही शख़्स मूं वटि आयो मूं हिन खे न ॾिठो, हिन जो जेको वॾो हुयो साईं बाबा फरीदुद्दीन गंजशकर उन खे पियो ॾिसां त पंहिंजी कब्र मां चेल जेतिरो निकितो, ॾिसे पियो त कुरैशी मुंहिंजे बच्चे जी इज़त करे थो या नथो करे। कुरैशी मुझे आल जी मुझे औलाद जी इज्जत करे तो या नथो करे। अब्बा पुट हिन खे न पे ॾिठुम पर हिन जे वॾे खे पे ॾिठुम जो उहो मज़ार मां निकिरियो निहारे रहियो। अल्लाह जे वलीयन जे औलाद जी इज्जत कयो, अहल बैतन जी इज्जत कयो, आले रसूल जी इज्जत कयो। जेको आले रसूल जी इज्जत तो करे ॼण कि मदीने वारे मीर के रोज़े अतहर में खुश तो करे। जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों ये अल्लाह
मुझा वली जने क़यामत जो ॾियारो थींदो नूर जे मिंबरन ते नूरानी चेहरन वारा बेखौफो खतर वेठल हूंदा पो उन्हन के रब फरमाइंदो त सलूनी मा शिअतुम मुझा वलियो मुझा दोस्तो अज मुखो घुर्रो जेको चवंदो सो ॾींदोसा वलियन के रब छा फरमाइंदो मुखा घुर्रो जेको चवंदो सो ॾींदो मां पो उहे वली सगोरा जेॾीमहिल रब जे हुज़ूरी में साम्हूं बीहंदा त उन्हनि जा मुरीद मुतअल्लिकीन उन्हनि जो औलाद उन्हनि जी ज़ुर्रियत उहे चौधारी उन्हनि जे बीठा हूंदा पो रब खे अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला हे मुंहिंजा बच्चा थई हे मुंहिंजा मुरीद थई हे मुझे मोहब्बत रखण वारा थई हे मुंहिंजा मौला जे मूंखे बख़्शो थई त पो मुंहिंजे हिन मुरीदन जी बि इजाज़त ॾे त हिननि खे पाण सां गॾु वठी वञा पो जेॾीमहिल रब्बे ज़ुल जलाल खे इहो अर्ज़ कंदा रब फरमाइंदो खुज़ू मा अरिफ़्तुम उदखुलू इलल जन्नह जन जन खे तव्हां सुञातो आहे उन्हनि खे वठो पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञो पो इंशाअल्लाह हजरत साईं सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह इंदा मुझा दोस्तों हजरत पीर से रोजे धनी रहबर इंदा मिठो पीर इंदो सोनो कलंदर लाल शहबाज इंदो भिटाई बादशाह इंदो ही अहले सुन्नत इश्क वारा उन्हनि जे चौधारी बीठल हूंदा ये वली सगोरा पंहिंजे मोहब्बतदारन हुबदारन खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदा हां रब तो फरमाए वलक़द कतबना फिज़ ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादिय सालिहून केड़ा केड़ा थकजी पिया आयो अञा त स्टेज तो ऐलान थियो आहे त फजर हिते पढ़णो आहे तव्हांखे तव्हां हींअर ई बूबकाई तोतन वांगुरु गाटा हेठि था झुकायो बूबक में भंग थींदी आहे घणी पोइ तोता भंग जा पन खायूं पोइ वेठा हूंदा टारुनि ते हीअं हीअं पिया कंदा बूबकाई तोतन वांगुरु झूठा न लहो सुजाग थी वियो अॼु जान मां बि कोन छॾींदो साईं हाफ़िज़ अली अकबर पंहिंजो वारो पूरो करे वियो हाणे मुंहिंजो वारो ईअं छॾींदो मां बि कोन साल में हिकड़ो भेरो त तहां सां मुलाकात थी थिए चओ सल्लल्लाहु अलैहि कया वलक़द कतबना ऐं अलबत तहकीक असां लिखियोसीं फि ज़बूर मिन बाद ज़िक्र ज़बूर में ज़िक्र खां पोइ ज़बूर में असां इहा ॻाल्हि लिखीसीं कहिड़ी त अन्नल अर्द यरिसुहा इबादिय सालिहून बेशक ज़मीन इन जा वारिस मुंहिंजा बाना आहिनि उहे मुंहिंजा बाना जेकी सालिह आहिनि तफसीर तबरी वारो लिखे थो त ज़िक्र मजा मुराद तौरात आहे ज़िक्र मजा मुराद तौरात आहे वलक़द कतबना फि ज़बूर असां ज़बूर में लिखियोसीं मिन बाद ज़िक्र तौरात खां पोइ ज़बूर में इहा ॻाल्हि लिखीसीं आसमानी किताब तौरात में भी इहा शइ लिखीसीं वरी ज़बूर में भी इहा शइ लिखीसीं वरी क़ुरान में भी इहा शइ लिखी बीठी आहे हिकिड़ी हूंदी आहे ज़बानी ॻाल्हि ॿी हूंदी आहे लिख पढ़ करे ॾियण जेॾीमहिल ज़मीन जो सौदो कंदा आहियो त कीअं कंदा आहियो घर जो सौदो कंदा आहियो कीअं कंदा आहियो लिख पढ़ थींदी आहे न दस्तावेज़ लिखबो आहे न रब तो फरमाए त मूं रब भी लिख पढ़ कई आहे दस्तावेज़ जी सूरत में पंहिंजे तौरात में भी लिखुम ज़बूर में भी लिखुम क़ुरान में भी लिखुम जीअं कंहिंखे शक न रहे शुबो न रहे मूं रब पंहिंजे आसमानी किताबनि में लिखी छॾियो आहे मौला छा लिखियो अथई रब तो फरमाए त ज़मीन जा वारिस मुंहिंजा बाना आहिनि ज़मीन जा वारिस ॻाल्हायो ज़मीन जा वारिस रब तो फरमाए त मुंहिंजा बाना आहिनि मौला तुंहिंजा बाना त सभु बाना आहिनि
अब हिंदू के जबाना है निंड थी अचेव काफर के जा ईसाई के जबाना है यहूदी के जबाना है जैन सिख कोली मेघवाड़ कार्या भील ये अल्लाह जा बाना हिन सारी दुनिया में जो कुछ आहे सब अल्लाह जी शय आ जे बाना सब रब जा बाना हिन पर अल्लाह कन कन के पंजो सडियो आहिन सब रब जी मिल्क पर अल्लाह ताला हिकड़न के पंजो बानो सडे उनन जी इज्जत ऐं एजाज शान दुनिया वारन के बुधायो भाई ही गिलास आ ही मुंहिंजो गिलास फर्क आहे या न ही गिलास आ खुदा जाने कंहिंजो गिलास हूंदो मोरी साहब जो गिलास आ अले अधे जो गिलास आ अले साईं मुनवर शाह जो गिलास आ अले साईं सरदार शाह जो गिलास खुदा जाने कंहिंजो अदा है मुंहिंजो गिलास आ बस ॿियो को दावा न करे मुंहिंजो आ ॻाल्हि सम्झव अल्लाह ताला जल्ले शानु जा बाना त सब बाना आहिन पर रब तो फरमाए जेके सालिह अथव ये मुंहिंजा आहिन ये जेके सालिह आहिन न ये कंहिंजा आहिन मुंहिंजा आहिन अल्लाह ताला इन्हनि खे पंहिंजो बानो सॼो आहे जन खे रब पंहिंजो सॾे जीअं बैतुल्लाह खे रब फरमायो त बैती मुंहिंजो घर अब घर त ॿिया बि लखे दुनिया में घर आहिनि किरोड़े घर आहिनि पर अल्लाह ताला हिकिड़े घर खे पंहिंजो घर सॼो आहे ओ जेको मके में आहे रब तो फरमाए त अंतहरा बैती लिताइफीन वलाकिफीन वरुक्क सुजूद मुंहिंजे घर के इब्राहिम ए इस्माइल मुंहिंजे घर के पाक बनाए मुंहिंजो घर बैती मुंहिंजो घर हाणे सारी दुनिया जा घर हूअं त रब जी मिल्कियत आहिनि पर बैतुल्लाह जहिड़ो ॿियो को घर थी सघे थो ॿुधायो सारी दुनिया जा मुसलमान मुंहुं कंदा आहिनि निमाज़ में काॾे बैतुल्लाह ॾे छो त इन घर के रब पंहिंजो घर सॼो इन तरह सां रब तो फरमाए त जेके सालिह बाना अथव इहे मुंहिंजा बाना आहिनि खबरदार थिजो इन्हनि सां खहिजो न इन्हनि खे ईज़ाइजो न इन्हनि जी गिलाखोरी न कजो इन्हनि जी दिल आज़ारी न कजो इहे मुंहिंजा आहिनि मूं रब इन्हनि खे पंहिंजो बणाए छॾियो आहे पोइ रब तो फरमाए त इन्हनि खे मूं रब धरती जो वारिस बनाए छड़ियो आहे तफसीर इब्न कसीर वारे अबुल आलिया खां मुजाहिद खां सईद बिन जुबैर खां शोबी खां कतादा खां सुद्दी खां अबू साले खां इन्हनि सभिनी अइम्मे तफसीर खां रिवायत आंदी आहे त इते अर्द मजा मुराद जन्नत जी ज़मीन आहे अर्द मजा मुराद जन्नत जी ज़मीन आ त जेके अल्लाह जा वली आहिनि जन्नत जा वारिस आहिनि रब जन्नत इन्हनि खे लिखी ॾेई छॾी जन्नत इन्हनि खे रब लिखी ॾेई छॾी आहे पोइ जॾहिं लिख पढ़ में दस्तावेज़ करे रब उन्हनि खे शइ ॾेई छॾी न पोइ छा थो सम्झी त जॾहिं इहे वली सॻोरा जन्नत में वेंदा त पोइ पंहिंजे हुबदारनि खे वठी वेंदा या जेके कुफ्र ऐं शिरक जूं फतवाऊं ॾींदा उन्हनि खे वठी वेंदा हा जिनखे सुबुह जो था उथनि त वलियनि ते शिरक जूं फतवाऊं था हणनि शाम तेसी ताईं नथो सिज लहेनि जेसी ताईं वलियनि खे घटि वधि नथा ॻाल्हाइनि ॿुधाए इहे जन्नत में वलियनि सां गॾु वेंदा या ही हुबदार जमायत वलियनि सां गॾु ओ सुन्नी तो के मुबारक जो रब असांजे मुर्शिदन के असांजे वलियन असांजे बुजुर्गन के रब जन्नत लिखी ॾेई छॾी आ पोइ जेॾी महिल असां जहिड़ा गुनहगार उथंदा त उन्हनि जे सदके उहे बि जन्नत जा हक़दार बणिजी वेंदा अल्लाह वारनि सां निस्बत रखो उन्हनि सां मोहब्बत रखो उन्हनि जे दरवाज़नि जा वरी वरी पंधड़ा कयो मुंहिंजा दोस्तो तव्हांखे रोकण वारा रोकींदा मना करण वारा मना कंदा पर इहो रस्तो छॾणो न आहे जंहिंजी बि जिथे बेअत थियल आहे जंहिं बि वलीअ सां निस्बत तव्हांजी जुड़ियल आहे उन बुज़ुर्गनि सां निस्बत क़ाइमु रखो वलीअनि पंहिंजे मुर्शिदनि सां जुड़ियल रहो मुंहिंजा दोस्तो गिला ॿिए कंहिंजी न कयो ग़ीबत ॿिए कंहिंजी न कयो मुरीद पंहिंजे मुर्शिद जा हुजो निस्बत अक़ीदत मोहब्बत फरमा बरदारी पंहिंजे पीर जी कयो पर गिला कंहिं ॿिए बुज़ुर्ग जी न कयो सभु वली असां सुन्नियुनि जे अखियुनि जो नूर
ॻाल्हायो सब वली असांजे अखियुनि जो नूर असांजे दिल जो सुरूर असांजे सिर जो ताज आहिनि कंहिं बि वलीअ में नुक्तचीनी न कबी एतराज़ न कबा घटि वधि न ॻाल्हाइबो मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि सां जंहिंजी निस्बत आहे उहे जन्नत जा हक़दार बणिजी हज़रत इब्राहिम बिन अदहम ॾिसे थो त मलाइक सगोरा दफ़्तर ते नाला पिया लिखनि पुछा कि अबा छा था लिखो जे जन्नती माण्हुनि जा नाला था लिखूं अल्लाह जे वलीअनि जा नाला था लिखूं रब जे दोस्तनि जा नाला था लिखूं ते भला इन लिस्ट में मुंहिंजो नालड़ो लिखंदो मलाइकनि चयो त तूं अञा अल्लाह जो दोस्त न थियो ई तंहिंजे करे तुंहिंजो नालो इन लिस्ट में न लिखंदासीं इब्राहिम बिन अदम चवण लॻो भला मां जे अल्लाह जो वली न आहियां पर अल्लाह जे वलीअनि सां त मुंहिंजी मुहबत आहे अल्लाह जे वलीअनि जो दोस्त त आहियां अल्लाह जो वली न आहियां पर वलीअनि जो वली दोस्त त आहियां आवाज़ आयो त जेको मुंहिंजे दोस्तनि जो दोस्त आहे उन जो नालो बि मुंहिंजे दोस्तनि में लिखी छॾियो हा जेको अल्लाह वारनि जो दोस्त आहे इन जो नालो बि मुंहिंजे दोस्तनि में लिखी छॾियो ए वलीअनि सां मुहबत रखण वारो ए सोने सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स पाक में अचण वारो तव्हां खे मुबारक आ तव्हां जे लाइ अल्लाह वारनि जी मुहबत ऐं निस्बत जे करे रब तव्हां खे बि हिकिड़े ॾियारे पंहिंजे दोस्तनि में शामिल करे छॾियो ऐं उन्हनि जे दुआउनि जे सदके उन्हनि जे निगाहुनि जे सदके उन्हनि जे तवज्जुहनि जे सदके अल्लाह ताला जल शानो उॾल बेड़ा तारींदो आहे बिगड़ियल कम बणाईंदो आहे रुलियल कम संवारींदो आहे वलीअनि जे निगाहुनि जे सदके उन्हनि जे दुआउनि जे सदके न थियणा कम बि थी पवंदा हा मुझा दोस्तो पो अल्लाह वारन सा मोहब्बत रखो निस्बत रखो उन्हनि जी सोबतुनि में वञो जो अल्लाह वारन जी सोबत मजा मदीने वारे मीर जी मोहब्बत ऐं गुलामी मिलंदी महबूब जी गुलामी मजा अल्लाह ताला तव्हांखे दुनिया आख़िरत जा भलाई जा दर खोले ॾींदो रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब शाल असां सभिनी खे वलीअनि सां मुहबत ऐं निस्बत सची रखण जी तौफ़ीक़ ॾिए वलीअनि जे सदके हिन पूरी जमात ते रब करीम पंहिंजी रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए वमा अलैना सबई एक दफ़ो अलहम्द 11 दफ़ा कुलवला शरीफ पढ़ो त हज़रत साईं सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक खे इसाले सवाब कंदासीं 74 ख़त्मा ऐं 86 पारा तहलील शरीफ 40,000 यासीन शरीफ 2 ख़त्मा ऐं 24 भेरा कुल शरीफ 300 दफ़ा आयतुल कुर्सी 10 भेरा ये पोयां ये सब ऐं तव्हां हिकु दफ़ो अलहम्द 11 दफ़ा कुलवला शरीफ पढ़ो त साईं जे रूह खे ईसाले सवाब वेही रहो पांजी जाते दा वेही रहो अल्लाहुम्मा बल्लिग सवाब हादिहिल खत्मतिल मयमूनतिल सैयद महदी शाह मत्तेना बिफयूज़ातिही आमीन आमीन बिनूर मारिफतिही या अल्लाह या रब या रहमान या रहीम आमीन या अरहमर राहिमीन आमीन या अल्लाह हज़रत साईं महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे सदके हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं फरमा आमीन या अल्लाह हज़रत साईं सैयद इमामुद्दीन खे सेहत तंदुरुस्ती नसीब फरमा आमीन उन्हनि जो सायो हिन पूरी जमात जे सिरनि ते क़ाइम ऐं दाइम फरमा आमीन या मौला साईं जन खे सेहत तंदुरुस्ती नसीब कर आमीन या अल्लाह उन्हनि जे घराणे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा आमीन उन्हनि जे बचड़नि ते औलादनि जे औलादनि ते उन्हनि जे नसुलनि ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर या अल्लाह दरगाह बकरी शरीफ सां जेके मुहब्बत रखण वारा आहिनि उन्हनि खे शाद ऐं आबाद रखिजा आमीन मुंहिंजा मौला हिन आस्ताने जे फयूज़ात ऐं बरक़ात में मज़ीद बरकतूं अता कर आमीन हिन आस्ताने जे फैज़
के क़यामत ताईं जारी ऐं सारी रख आमीन मुंहिंजा मौला हिन पूरी जमात जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर आमीन या अल्लाह पंहिंजे वलीअनि सां सची मुहबत ऐं निस्बत नसीब कर पंहिंजे आमीन दोस्तनि जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा आमीन हिन सारी जमात जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा आमीन कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह आमीन बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर आमीन पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल कर या अल्लाह असां सभिनी खे मदीने वारे मीर जो दीदार नसीब आमीन हबीबन जे जलवे पाक सां असांजे उञायल अखियुनि खे सैराब फरमा आमीन या अल्लाह पंहिंजे वलीयनि पंहिंजे दोस्तनि जे सदके ख़ुसूसन सोणे सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे सदके हिन पूरी जमात जे मन जूं मुरादूं पूरियूं आमीन असां सभिनी खे हज मबरूर उम्रो मक़बूल नसीब कर आमीन या अल्लाह जे बे औलाद उनके साले औलाद दे जे आमीन तंग दस्त उन जो तंगियूं दूर फरमा जे आमीन मुश्किल में उन जो मुश्किलातूं आसान फरमा आमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। मजलिस जारिया सब वेठा हो जो पंहिंजी जाइ ते मजलिस जारी है। जमा सोगरी पांजी पांजी जाते वेही